ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा टंडे बागे वेझो हाजी साईं बख्श जमाली जी सरपंची में जमाली बिरादरी विच में कत्ल जो जिरगो थियो है। हाजी साईं बख्श जमाली 3 खून माफ़ कराए बिरादरी के परचाए छड़ियो है, जै बैद इलाके में सराही अची वही है। झेड़े में हनीफ जमाली, मुराद अली, वकार जमाली मारजी विया हुआ। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे एक बार ॿीहर आगाह कंदा रहूं। टंडे बागे वेझो हाजी साईं बख्श जमाली जी सरपंची में जमाली बिरादरी विच में कत्ल जो जिरगो थियो है। हाजी साईं बख्श जमाली 3 खून माफ़ कराए बिरादरी के परचाए छड़ियो है, जै बैद इलाके में सराही अची वही है। अवां खे ॿुधाईंदा आहियूं त झेड़े में हनीफ जमाली, मुराद अली, वकार जमाली मारजी विया हुआ। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा रहूं। ॿिन्ही धुरियुनि विच में झेड़े दौरान हनीफ जमाली, मुराद अली ऐं वकार जमाली मारजी विया हुआ। हाजी साईं बख्श जमाली 3 खून माफ़ कराए बिरादरी के परचाए छड़ियो, इलाइक़े में सराही अची वही है। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा रहूं। ॿिन्ही धुरियुनि विच में झेड़े दौरान हनीफ जमाली, मुराद अली ऐं वकार जमाली मारजी विया हुआ। हाजी साईं बख्श जमाली 3 खून माफ़ कराए बिरादरी के परचाए छड़ियो, इलाइक़े में सराही अची वही है। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा रहूं। हाजी साईं बख्श जमाली 3 खून माफ़ कराए बिरादरी के परचाए छड़ियो है। खबर अवां सां शेयर करे आहियूं। टंडे बागे खां जमाली बिरादरी जी ॿियनि धुरियुनि में झेड़े दौरान कत्ल थियल 3 नौजवाननि जो खून जो जिरगो थियो है।